أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يروا أنا نسوق الماء إلى الأرض الجرز فنخرج به زرعا تأكل منه أنعامهم وأنفسهم أفلا يبصرون ويقولون متى هذا الفتح إن كنتم صادقين قل يوم الفتح لا ينفع الذين كفروا إيمانهم ولا هم ينظرون فأعرض عنهم وانتظر إنهم منتظرون छाउननि न ॾिठो त असां पाणीअ खे छिके ख़ुश्क ज़मीन जे तरफ़ आणियूं था, पोइ उन जे ज़रिए सां अहिड़ी पोख कढूं था जंहिं मां हुननि जा जानवर ऐं ख़ुदि हू खाइनि था। अफला युबसिरून, छा पोइ नथा ॾिसनि? हिन में हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहब जिन मारिफुल क़ुरान में लिखियो आहे त अल्लाह ताला क़ुरान पाक में जेको मिसाल बयानु फ़रमायो बारिश जो ऐं ज़मीन खे ज़िंदा करण जो नबातात सां, त कई जॻहियुनि ते बारिश जो ज़िक्र आहे, पर हिते अल्लाह रब्बुल आलमीन इहो फ़रमाए पियो त असां पाणीअ खे छिके ख़ुश्क ज़मीन जे तरफ़ आणियूं था, माना ज़मीन ते पाणीअ खे हलाए पोइ अहिड़ी ज़मीन ताईं हुनखे पहुचायूं था जेका ख़ुश्क आहे। हिन मां इहो लिखियो अथनि त बाज़ ज़मीनूं, कुझु ज़मीनूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कचियूं हूंदियूं आहिनि ऐं नरम हूंदियूं आहिनि, जेकॾहिं उन ते जे मथां जेकॾहिं मींहुं वसे, बारिश थिए त बारिश खे बर्दाश्त कोन करे सघंदियूं आहिनि। जेकॾहिं बारिश ज़ोर सां वसे त जेके इमारतूं वग़ैरह ठहियल हुअनि सभु किरी पवंदियूं। उन करे अल्लाह रब्बुल आलमीन उते बारिश कोन थो वसाए। मसलन मिस्र जी ज़मीन आहे, मिस्र जी जेका ज़मीन आहे उहा कची आहे, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन जो इहो इंतज़ाम कयो त अफ्रीका में जेके बारिशूं थियनि थियूं उन अफ्रीका जे बारिशूं दरियाए नील जे ज़रिए सां उन्हनि जो पाणी अल्लाह ताला खणी वहाए ऐं मिस्र ताईं पहुचाए थो। इहो दरियाए नील जेको आहे उहो उन में पाणी बचे थो उन ज़मीन जे तरफ़, उन सां गॾोगॾु अफ्रीका जी ॻाढ़ी मिटी अचे थी, सुर्ख ॻाढ़ी मिटी, ऐं उन जे अंदरि यानी अल्लाह पाक इहा सलाहियत रखी आहे त उन मिटीअ जे अंदरि जेको थो पोख जी सलाहियत, पोइ इहा मिटी जेॾी महिल हुते पहुचे थी त हिननि खे हर दफ़ा नओं पाणी, ताज़ो पाणी ऐं नई ताज़ी मिटी मिले थी। उन जे ज़रिए सां अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जे मिस्र खे आबाद फ़रमाए थो, त हिते उन जो ज़िक्र आहे। त ऐं इहो बि ज़िक्र आयो पोयां त भई हिननि काफ़र जेके हुआ इहो इनखे महाल सम्झंदा हुआ त मरी वञण खां पोइ वरी ज़िंदा कीअं थिबो। अल्लाह ताला फ़रमाए थो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे मुर्दा ज़मीन खे अल्लाह पाक कीअं थो ज़िंदा करे। जीअं अल्लाह ताला मुर्दा ज़मीन खे ज़िंदा थो करे, ईअं अल्लाह ताला मुर्दा इंसाननि खे बि ज़िंदा कंदो। अहिड़े तरीक़े सां अॻियां आहे वयक़ूलून मता हाज़ल फ़त्ह इन कुंतुम सादिक़ीन। ही चथर जे तौर ते, मज़ाक जे तौर ते चवंदा हुआ त इहो फ़ैसिलो कॾहिं थींदो। तव्हां था चओ, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदा हुआ त तव्हां था चओ त अज़ाब ईंदो ऐं उन अज़ाब खां ईमान वारा बची वेंदा ऐं काफ़िर जेके आहिनि उन अज़ाब में घिरजी वेंदा। किथे आहे? जेकॾहिं तव्हां सचा आहियो त असांखे ॿुधायो कॾहिं ईंदो। इहा फ़ैसिलो जे ॾींहं मां मुराद जेको आहे त दुनिया में अज़ाब जो वक़्तु बि थी सघे थो ऐं आख़िरत जे अंदरि यानी क़यामत जो ॾींहुं बि। अल्लाह ताला फ़रमाए पियो कुल यौमल फ़त्ह, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां फ़रमायो त फ़तह जो ॾींहुं जेको आहे न उन ॾींहुं काफ़रनि खे को बि फ़ाइदो कोन थींदो। फ़तह जो ॾींहुं काफ़रनि खे को फ़ाइदो कोन ॾींदो, उन्हनि जो ईमान आणणु उन्हनि खे फ़ाइदो कोन ॾींदो। वहुम ला युनज़रून, माना फ़ाइदो इहो त जेॾी महिल क़यामत खे ॾिसनि, ईमान आणीनि
ज़ाहिर जा अखियुनि सां ॾिसंदा त पोइ त ईमान आणींदा, पोइ त मञींदा, पर इन्हनि जे इन मञण जो हिननि खे फ़ाइदो थिए जो हिननि खे अज़ाब खां निजात मिली वञे, इहो कोन्ह थींदो। छो त ईमान ओ मोतबर आहे जेको ईमान बिल ग़ैब हुजे। अखियुनि सां ॾिसण खां पोइ जेको आहे त ईमान ओ मोतबर कोन्हे। हिननि खे निजात जो फ़ाइदो मिले हिननि जे ईमान मां, उहा त परे जी ॻाल्हि आहे। वला हुम युनज़रून, हिननि खे मोहलत बि कान ॾिनी वेंदी। को मोहलत ॾिनी वञे, थोरी छूट ॾिनी वञे, न ओॾी महिल जो ओॾी महिल हिननि जे मथां अज़ाब थींदो। त हासिल इहो चवण जो त तव्हां ए काफ़िरो असांखां जेको सो इहो पुछो था त क़यामत जो ॾींहुं कॾहिं ईंदो। क़यामत जे ॾींहुं अचण में तव्हांखे को फ़ाइदो थोरी आहे। जे अची वियो क़यामत जो ॾींहुं ऐं तव्हां इन कुफ़र ते रहिया आहियो त पोइ उहो त तव्हांजे अज़ाब जो ॾींहुं हूंदो, ऐं उहो अहिड़ो अज़ाब हूंदो जंहिं ॾींहुं तव्हांजो ईमान बि जेकर तव्हां ओॾी महिल आणियो त तव्हांखे फ़ाइदो कोन ॾींदो ऐं तव्हांखे का मोहलत कान मिलंदी, त उहो त तव्हांजे अज़ाब जो ॾींहुं हूंदो। इन जे लाइ तव्हां जो जेको सवाल करणु ऐं पुछणु आहे इहो बेकार आहे। पोइ अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए फ़अरिज़ अन्हुम, तव्हां इन्हनि खां मुंहुं मोड़े छॾियो, माना हिननि जी ॻाल्हि, हिननि जी परवाह न करियो, ऐं काफ़रनि जी ॻाल्हि जी परवाह ई न करियो। वंतज़िर इन्नहुम मुंतज़िरून, ऐं तव्हां अल्लाह पाक जे फ़ैसिले जो इंतज़ारु करियो। अल्लाह तव्हां सां वाइदो कयो आहे तव्हांखे अल्लाह ताला तव्हांजी अल्लाह मदद कंदो। इन अल्लाह जे मदद जी जो इंतज़ारु तव्हांखे, तव्हां इन जो इंतज़ारु करियो। हीअ बि पंहिंजे गुमान में तव्हांजे नुक़सान जो इंतज़ारु पिया कनि। काफ़र इहो सम्झनि था त तव्हां बुतनि खे कोन था मञो ऐं बुतनि जे इबादत खां मना था करियो त पोइ तव्हांखे को नुक़सानु पहुचंदो। हीअ पंहिंजे गुमान में इहो सम्झंदा तव्हांखे नुक़सानु पहुचंदो त ठीकु आहे, हीअ बि भले इंतज़ारु कनि ऐं तव्हां बि इंतज़ारु करियो। तव्हां इंतज़ारु करियो पंहिंजे रब जे वाइदे जे पूरो थियण जो, ऐं हीअ पंहिंजे गुमान में इंतज़ारु कंदा तव्हांजे नुक़सान जो। अल्हम्दुलिल्लाह हिते सूरह सजदा जेका आहे उहा पूरी थी, ऐं आईंदा वरी इंशाअल्लाह सूरह अहज़ाब शुरू कंदासीं। ऐं कुझु सफ़र थींदो इंशाअल्लाह, छो त आचर जॾहिं इंशाअल्लाह जमायत में वञण जो इरादो आहे, त उन खां पोइ इंशाअल्लाह सुभाणे को थींदो इंशाअल्लाह दर्स, लेकिन सुभाणे को दर्स तफ़सीर मां कोन थींदो, पोइ जेको तालीमुल इस्लाम आहे उन मां थींदो। ऐं बाक़ी जेको आहे पोइ वरी वापसी थींदी जॾहिं, त पोइ इंशाअल्लाह वरी सिलसिलो तई खां शुरू कबो इंशाअल्लाह ताला। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक। आमीन आमीन।